जय झूलेलाल। विश्व सिंधी सेवा संगम हेडक्वार्टर जी तरफ़ खां तव्हां सभिनी खे अॼु असांजे सिंधी भाषा दिवस जा लख लख करोड़ करोड़ वाधायूं अथव। अॼु असांजे एपिसोड नंबर 168 168 जंहिंमें असांजो सिंधी भाषा दिवस जे उपलक्ष्य में वेल नोन पर्सनैलिटी ऑफ सिंधी आइकॉन आशा दीदी आशा चांद जी तव्हांजे साम्हूं ईंदव। अॼु असांजे हिन प्रोग्राम में असां सिंधी भाषा जे बारे में, सिंधी चैनल जे बारे में, सिंधियत जे बारे में आशा दीदी जेका कि पूरे वर्ल्ड में वेल नोन सिंधी पर्सनैलिटी आहे जंहिंखे हर कोई ॿुधणु चाहींदो आहे। अॼु 10 तारीख़ असां सिंधी भाषा दिवस मल्हाईंदासीं। सुभाणे असांजो दाल पकवान डे आहे ऐं असांजा सभु भाउर भेनर ऑल ओवर वर्ल्ड मां विश्व सिंधी सेवा संगम वारा पंहिंजे पंहिंजे घरों घटि में घटि 5-10 माण्हुनि खे दाल पकवान घर में पहुचाईंदा, दोस्तनि खे, आसे पड़ोस में, जेके उन्हनि खे ख़बर पए कि असांजो दाल पकवान डे आहे। ऐं अॼु जेतिरा बि फ़ोन असां खया आहिनि या जेतिरा फ़ोन असां कया आहिनि, असां जय झूलेलाल चई करे शुरू कया आहिनि। घणेई अॼु हिंदी माण्हू मूंखां पुछनि पिया, सर आज आप फ़ोन उठा के हलो नहीं बोल रहे हो? मैंने कहा आज हमारा सिंधी भाषा दिवस है, इसीलिए हम लोग जय झूलेलाल बोल रहे हैं। अरे घणनि माण्हुनि खे ख़बर पई अॼु असांजो सिंधी भाषा दिवस आहे। ऐं 13 तारीख़ ॿ सुठा कम आहिनि। हिकु असांजो साईं झूलेलाल जो 1071 जनम दिवस ऐं असांजो साईं कंवरराम असांजो गुरु महाराज उन्हनि जो बि सेम डे ते बर्थडे थो अचे पियो हिन साल। अॼु आशा दीदी खां तव्हां बिल्कुलु हेजिटेट न थींदो, जेके बि सवाल तव्हांखे पुछणा हुजनि ज़रूरु पुछिजो। हेठि स्क्रॉल थींदा रहंदव या त हिते ऐं या तव्हां हिन नंबर ते, जेको नंबर असांजी स्क्रीन ते हलेव थो पियो, हिन नंबर ते तव्हां असांखे व्हाट्सअप बि करे सघो था पिया। ऐं अगरि इहो प्रोग्राम तव्हां मिस कयो त राति जो विश्व सिंधी सेवा संगम या लाइन डॉक्टर राजू मनवानी जे यूट्यूब ते वञी करे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, शेयर कजो ऐं पंहिंजे दोस्तनि खे ॾेखारिजो। राति जो बि इहो प्रोग्राम ज़रूरु ॾिसिजो। इहो प्रोग्राम अॼु जो ॾाढो इम्पोर्टेंट प्रोग्राम अथव। अचो त अॼु मां पंहिंजी भेण अमृता दूधिया खे रिक्वेस्ट कंदुमि कि असांजी वॾी भेण आशा चांद साहब जो इंट्रोडक्शन करे उनखे स्क्रीन जे मथां खणी अचनि। अमृता जी, तव्हांखे मां रिक्वेस्ट कंदुमि कि असांजी भेण आशा जी जो इंट्रोडक्शन करे स्क्रीन ते खणी अचनि। अमृता जुड़िया आहिनि प्रदीप? अगरि न जुड़ी हुजनि त मां डायरेक्टली आशा दीदी खे स्क्रीन ते घुराइण जी कोशिशि कयां। अॼु मूंखे लॻे थो कुझु नेटवर्क जो। आशा चांद जी डायरेक्टली आया आहिनि। वेरी गुड। जय झूलेलाल दीदी। जय झूलेलाल। तव्हां सभिनी खे सिंधियत ॾींहं जूं वाधायूं। जय झूलेलाल दीदी। तव्हांजो अॼु असांजो एपिसोड नंबर 168 द VSA शो में स्वागत अथव, जेको विश्व सिंधी सेवा संगम प्रॉपर्टी एंथम इंडिया प्राइवेट लिमिटेड ऐं असांजो भाउ मोहन सोनी सर फ्रॉम चिली साउथ अमेरिका तव्हांजे साम्हूं खणी आया अथव। दीदी, सभिनी खां पहिरियों मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखां पुछणु चाहींदुमि। जॾहिं अॼु मां तव्हांजा क्रिएटिव कल खां इहे प्रोग्राम में मोकिलिया आहिनि, अॼु प्रोग्राम ॾिसण लाइ अलाए घणा माण्हू ईंदा, पर सभु ॼणा चवंदा आशा दीदी इज़ अवर प्राइड, आशा दीदी इज़ दुबई प्राइड, आशा दीदी इज़ अवर सिंधी प्राइड, आशा दीदी इज़ अवर आइकॉन। दीदी, मूंखे लॻे थो शायदि मां तव्हांखे अञा ताईं चई करे न सुञाणे सघियो आहियां। अॼु मूंखे ख़बर पवंदी आख़िर आशा दीदी आहे छा। दीदी, तव्हांजा एतिरा फैन फॉलोइंग अथव जो अॼु तव्हांखे सभु ॿुधण लाइ वेठा अथव। त अॼु मां तव्हांजो ॾाढो स्वागत थो कयां। ऐं सभिनी खां पहिरियों तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि कि असांजा उहे सिंधी भाउर जेके यंग आहिनि, जेके शायदि तव्हां सां हिकु या ॿ दफ़ो मिली चुकिया हूंदा या हिकु ॿ दफ़ो तव्हांखे ॿुधी चुकिया हूंदा, उहो आशा दीदी जे बारे में ॼाणण था चाहिनि कि आख़िर आशा दीदी छा आहे, उन्हनि जी लाइफ जर्नी छा आहे, उहा एसि ताईं कीअं पहुती आहे, उन्हनि छा पढ़ाई कई आहे, मैरिज लाइफ, स्टूडेंट लाइफ, कॉलेज लाइफ, कुझु मस्तियूं, कुझु कम जेके तव्हां कया आहिनि, थोरो तव्हांजी लाइफ जी जर्नी जे बारे में ॿुधाइण था चाहिनि। ओवर टू यू आशा दीदी। सचमुच हिते तव्हांजे हिन प्रोग्राम में अची मूंखे ॾाढो फ़ख़ुरु पियो महसूसु थिए त तव्हांजूं VSS जूं पंहिंजे सिर केतिरियूं हासिलातूं आहिनि ऐं तव्हांजी डिसिप्लिन, तव्हांजो वक़्त ते प्रोग्राम शुरू करणु ऐं पूरो करणु सचमुच ॾाढो ॾाढो इम्प्रेसिव ऐं माण्हुनि जे लाइ हिकु मिसाल आहे। त इन जे करे मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए त मां अॼु तव्हांजे हिन प्रोग्राम में तव्हां सां शामिलु थी आहियां। मां आहियां उहा ई आशा चांद, सुंदरी उत्तम चंदानी ऐं एजे उत्तम, असांजा जेके सिंधी ॿोलीअ जा ख़ासि जिन कम कया आहिनि ऐं हर को माण्हू उन्हनि खे सुञाणे थो, जंहिंखे सेलिब्रिटीज़ चइजे थो। मां उन्हनि जी धीउ आहियां ऐं पंहिंजी ॿोलीअ लाइ प्यार ऐं चाह त शायदि इहो ॾाढो
कुदरती आहे जेको मूंखे वरसे में मिलियो। घर में माहौल अहिड़ो हो, इन जे लाइ बसि सिंधियत जे पुठियां मन लॻी वियो। ॿियो छा चइजे, ईअं ई असां कम जी शुरूआत कई आहे ज़िंदगीअ में। नंढपण खां वठी स्टेज ते सिंधीअ में डांसूं करण, हिंदी न ॻाल्हाइण। असांजे घर में ख़बर अथव जॾहिं केर बि ईंदो हो, मम्मी जी साहेड़ी या असांजा के मित्र, ऐं नंढा ॿार भला हूंदा, उहे थोरे को ओॾी महिल सिंधीअ में ॻाल्हाईंदा हुआ उन्हनि ॾींहंनि में। ऐं घर में जेके आयो ऐं हुनजे हिंदीअ में ॻाल्हाइण शुरू कयो त मुंहिंजो फादर, मुंहिंजो पिता उत्तम साहिब चवंदो, अरे हिन भैयाणी खे त ॿाहिरि कढीसि, केरु आयो अथई भयो। माण्हू सचमुच ॾाढो डिॼंदा हुआ असांजे घर में अचण खां, माण्हू ॾाढो कतराईंदा हुआ। त सिंधी ॿोलीअ जी अहिड़ी जेका माहौल में जंहिंमें मां पली आहियां, तंहिंजे करे असांखे घर में सिंधीअ जे माहौल में बसि इन जे करे ॾाढो सुठो लॻो। ऐं अॻिते हली करे ज़िंदगीअ में जय हिंद कॉलेज में जॾहिं एडमिशन मिली ऐं उते मूं फाइनली MA कई सिंधीअ में, बॉम्बे यूनिवर्सिटी जे तरफ़ां। मां उते B रोड ते यूनिवर्सिटी जो हो ऐं A रोड ते जय हिंद कॉलेज हो। त मुंहिंजे ख़्याल में बसि एतिरो ई त बसि आहे त असांजी एजुकेशन उते ई थी। उनखां पोइ मूं डिप्लोमा इन फाइनेंशियल मैनेजमेंट कयो, ॿियूं सभु ॻाल्हियूं कयूं। बैंक में जॉब हूंदी हुई, बैंक ऑफ इंडिया में, उते कुझु 20-22 साल बि नौकिरी कयमि। ऐं मुंहिंजो जेको घोटु राजा आहे, उन जो नालो चांद पंजाबी आहे ऐं उहो IIT बॉम्बे खां वॾी ॻाल्हि लिखी वेंदी हुई उतां हुन इंजीनियरिंग कई ऐं असां काफ़ी साल हिते रहियासीं बम्बईअ में। उनखां पोइ असीं दुबई वियासीं, दुबई में 25 साल खनि रहियासीं। उते जो सफ़र पंहिंजे सिर हो, पर हिते बि जेको कमकार थियो सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, उहो मम्मी ऐं डैडी ॿिन्ही जे साहित्यिक रुचियुनि जे करे ई मूं में वधीक थियो। ऐं मम्मी जा मूं केतिरा किताब छपाया। उनखां सवाइ उनजा हिकिड़ो हुगाव करे नसरी नज़मनि जो किताबु हो, जेको मूं CD जे रूप में, यानी आवाज़ी रूप में CD बुक करे पेश कयो। ऐं ख़्यालु इहो ई हो त असांजा सिंधी माण्हू जॾहिं सिंधी पढ़ी नथा सघनि त घटि में घटि पंहिंजे कार में हलंदे चलंदे के आखाणियूं ॿुधनि, पंहिंजे सिंधी साहित्य सां वाबस्ता थियनि, त मन को हिकिड़ो ॿ माण्हू बि सिंधी साहित्य पढ़ण में रुचि वठंदो त असां लख खटियासीं। ऐं ईअं ई असांजे ऑडियो बुक्स जो कमु शुरू थियो। ॿियो छा चइजे, बसि इन खां पोइ त दुबई पहुची वियासीं। साल 2000 ताईं असां उते काफ़ी कम कया। इन द सेंस साल 2000 में मोती प्रकाश साहिब, दादा मूरजमल जे ज़ेर साए असां टिनी गॾिजी करे सिंधी संगत जो पायो ॿुधोसीं। ऐं उते असां हर साल सिंधी ड्रामा, कल्चरल शोज़ करणु शुरू कयासीं। इन ई ख़्याल खां त जेके दुबईअ में माण्हू रहनि था उन्हनि खे इहा ख़बर त पवे त असां वटि केतिरो न ऊचो सुठो पंहिंजो मवादु आहे, केतिरियूं न सुठियूं असांजियूं जेके कलाऊं आहिनि, नृत्य चाहे असां वटि अहिड़ा सुठा कलाकार आहिनि जेके अहिड़ो सुठो ॻाइनि था। त ईअं कंदे असां कुझु 21 साल लगातार प्रोग्राम पे कयो आहे। गुज़िरियल साल करे न सघियासीं छाकाणि जो कोविड जो ज़ुल्म हो, ऐं हिन साल करण जो पको इरादो आहे। अवल ख़ैर जे कोविड चवंदी हुकुम थींदो त बसि पहुची वेंदासीं दुबई में, कंदासीं शो, पोइ तव्हांखे बि घुराईंदासीं, नहीं बसि। पर दीदी तव्हांखे हिंदुस्तान खां वधीक हिंदुस्तान खां ॿाहिरि ॾाढा सिंधी भाउर भेनर सुञाणनि, उनजो छा रीज़न आहे? सभी जगह ते मतलब उनजो रीज़न मूंखे ईअं थो लॻे त ॾिसो, असां जॾहिं दुबई में शोज़ कंदा आहियूं तॾहिं असांजी जेका स्टैंडर्ड आहे, जेको लेवल आहे, असांजो मवाद त ठीकु आहे, तमामु सुठो हूंदो ई आहे, पर टेक्निकली ऑल्सो असांजूं सभु ॻाल्हियूं ॾाढियूं ऊचियूं सुठियूं हूंदियूं आहिनि। ऐं उन में असांजो चाइल्ड कैमरास जो शूट हूंदो आहे, ॻाईंदड़ कलाकार जेके हूंदा आहिनि से हिकिड़ो सिंध मां ईंदो आहे, हिकिड़ो हिंद मां ईंदो आहे, त हिकु टोटल जेको इम्पैक्ट थिए थो न, उहो दादा राम जेठमलानी जॾहिं आयो हो असांजे प्रोग्राम में त चई मूं सचुपचु त सिंधी शोज़ ॾाढा घणा ॾिठा आहिनि, पर अहिड़ो सुहिणो शो मूं हिते ई ॾिठो आहे, अञा ॿियो को सिंधी न ॾिठो आहे। छा ॻाल्हि आहे।
दीदी सिंधियत जे इहो लाइ रीज़न हूंदो, इहो ई रीज़न ईंदो असांजा यूट्यूब ते इलाही वीडियोस रखियल आहिनि, 600-700 खां मथे वीडियोस आहिनि, तंहिंजे करे माण्हू थोरो सुञाणनि था, ॿियो छा। त दीदी सिंधियत लाइ तव्हांजो इन्वॉल्वमेंट, तव्हां पंहिंजो पाण खे झुकाव तव्हांजो सिंधियत जी तरफ़ कीअं थियो सडनली ऐं यंग एज में? तव्हां चयो कि तव्हां जैन कॉलेज मां सिंधियत में MA कयव। जी, सिंधी सब्जेक्ट में। कमाल आहे। त उहो सडनली कीअं नंढे हूंदे खां बिकॉज़ ऑफ भई फैमिली एटमॉस्फेयर ओड़ो हुयो उनजे करे, या तव्हांखे पंहिंजो बि इंट्रेस्ट हुयो सिंधियत में? न हाणे हीअं आहे न, ॾिसो BA MA BA कर या BCom कर, उनखां पोइ छा? उनखां पोइ सुठो कमु इहो ई थिए पियो जो माइटनि जे करे जेकॾहिं सिंधी सब्जेक्ट में मां MA करियां पई त जी उन में वधीक नॉलेज मिली सघे थो। मूंखे तॾहिं ख़बर कान हुई त मां को पंहिंजो स्पॉन्सर कैटेगरी में प्रोग्राम दूरदर्शन ते हलाईंदसि। असीं के टेलीफिल्मूं 35 खां 40 टेलीफिल्मूं प्रोड्यूस कंदासीं। अहिड़ी का बि उन वक़्तु ॼाण कान हुई, पर तॾहिं MA कयमि तॾहिं बि हिकिड़ो माण्हू चए थो न पंहिंजे ई साहित्य जी सुञाणप पंहिंजे साहित्य सां थिए थी। ऐं मम्मी जी हेॾी वॾी लेखिका हुई जंहिंखे हर को इनाम मिलियो, हर कंहिं NCPSL, चाहे साहित्य अकादमी, चाहे गौरव पुरस्कार, माना हेॾी वॾी मुंहिंजी माउ। हाणे उन माता जे जेकॾहिं मां कहाणियुनि जो साहित्य जो लुत्फ़ न माणे सघां, उहो त हैफ़ आहे न। अहिड़ा ॿार छा कबा जिनखे पंहिंजे माता जा पंहिंजे पिता जा साहित्यिक रचनाउनि जी जंहिंखे ख़बर ई न हुजे। त बसि ईअं ई। आशा दीदी तव्हांजी ऑडियो बुक जेका तव्हां पोएम्स एंड स्टोरीज़ जे मथां तव्हांजी मदर जी कढी, उन जे बारे में कुझु ॿुधाइण चाहींदव? हा, ॾिसो एक्चुअली छा आहे जो नसरी नज़्म जेके मम्मीअ लिखिया जी उहे उन वक़्तु माना काफ़ी वक़्त जा लिखियल हुआ, पर विच में मम्मीअ खे 80s में अधरंग जी बीमारी थी हुई, त उन बीमारी मां उनखे ॿाहिरि कढण जे लाइ मूं सोचियो त छो न उन जेके ओल्ड के गुज़िरियल ज़माने जूं लिखियल ॻाल्हियूं कढी करे उनखे असीं ठाहियूं। त मां सचमुच उन सां गॾु वेठसि ऐं मूं उन जूं घटि में घटि 100 खनि आखाणियूं उन सां गॾु वेही पढ़ियूं, उन मां चूंडियूं त कहिड़ियूं असीं आखाणियूं इन किताबनि में विझूं। असां 2 किताब उन जा ठाहियासीं ऐं हिकिड़ो इहो नसरी नज़्मनि जो बि किताबु हो। ऐं उन वक़्तु ई मूंखे ख़्यालु आयो असांजो दुबई वञण जो प्रोग्राम बि ठहियलु हो, ऐं इनजे करे मूं चयो ठीकु आहे हाणे जॾहिं वञण जो अची ॻाल्हि बीठी आहे त मम्मीअ खे इहा सूखड़ी ॾिजे। त उनजो बर्थडे ते असां हिकिड़ी ऑडियो टेप ठाहीसीं ऐं उहा ॾिनीसीं उनखे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त मम्मीअ सां गॾु विहण जे करे उन जूं आखाणियूं पढ़ण करे मूंखे सिंधी साहित्य जो वधीक ज्ञान हासिलु थियो। ऐं सिंधी ॿोली केतिरी मिठी आहे। सचमुच त जेके माण्हू सुंदरी उत्तम चंदाणीअ खे सुञाणनि था उनजे रचनाउनि ज़रिए, उन्हनि खे ख़बर हूंदी त हुनजे कहाणियुनि में जेको ॿोलीअ जी मिठास आहे, मुहावरेदार ॿोली आहे, जेको हुन में नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे खणी विस्तार कयल आहे, उहो वाक़ई दाद लाइक़ु आहे। इन लाइ चाहियूं था त माण्हू सभु सिंधी पढ़नि। सिंधीअ में साहित्य जो लुत्फ़ वठी सघण लाइ ज़रूरी आहे त सिंधी पढ़िजे, आहे न। त इन जे करे मूंखे ईअं थो लॻे त असांखे ऑडियो साहित्य जे खेत्र में क़दम वधाइणु खपे। उन में VSS जे तरफ़ां कुझु कमु थी सघे त ॾाढो सुठो। छो जो माण्हू जे सिंधी पढ़ी नथा सघनि त घटि में घटि ॿुधी त सघनि था, त उन्हनि खे ॿुधाइजे। ऐं इहो साहित्यिक तरीक़ो जेको असांखे अपनाइणो पवंदो, उहो फ़क़ति इन लाइ जीअं असांजी ईंदड़ टही पंहिंजे हिन साहित्य जो लुत्फ़ वठी सघे ऐं पाण सुठा साहित्यकार पैदा थियनि। ॾिसो जेकॾहिं साहित्य पढ़ंदा कान त साहित्य कीअं लिखंदा? कीअं लिखंदा? सही ॻाल्हि, बिल्कुलु सही एक्सपीरियंस त ॻाल्हि। खपे। दीदी तव्हांजे ख़ुदि जी आवाज़ में माता सरस्वती जो निवास अथव। अॼु जेके तव्हां उहे पोएट्री ऐं जेके स्टोरीज़ पंहिंजे माउ जे लाइ मतिलबु ऑडियो जेको तव्हां ठाहियो, उन मां कोई हिकु मोटिवेशनल पोएट्री या कोई नंढी कहानी असांजे दर्शकनि खे तव्हां ॿुधाइणु चाहींदा? मां चाहींदसि त मुंहिंजी मम्मीअ जूं जेके कहाणियूं आहिनि उहे त हिकु हिकु तमामु चीदी सुठी आहे, जेका असां ऑडियो जे रूप में हुन वेबसाइट ते विधी आहे। ऐं उनजी नंढियूं जेके कविताऊं आहिनि, कविताउनि में हिकु हिकु कविता, हिकु हिकु नसरी नज़म जेको आहे सो पंहिंजे सिर ॾाढो प्यार वारो आहे। मुंहिंजा बाल गोपाल पंहिंजे नंढड़े हिकिड़े
बालक जे मथां लिखियल के कविताऊं आहिनि जेके सचपच जे मूंखे ख़बर हुजे त अहिड़ो सुवाल पुछण वारा त मां उहो किताब कढी तव्हांजे साम्हूं विहा ऐं उहे ॿ टे पढ़ी बि ॿुधाया हा। हुन जूं जेके कविताऊं आहिनि हुन जी कविताउनि में बि हिकु चित्र निगारी आहे, माना कीअं जीअं हिकदमि माण्हू इमेजिनेशन करे सघे, जीअं हुनजी का बि ॻाल्हि ॿुधिजे थी त असांजे नज़रुनि जे साम्हूं उहो चित्र अची बीहे थो ऐं उनजे करे उहो ॾाढो सुहिणो बि लॻे थो, मज़ो बि अचे थो। त मां इहो चाहींदसि तव्हां सभई महिरबानी करे sundaryuttam.com ते वञी उन जा जेके किताब आहिनि पढ़ी सघो था सिंधी लिपीअ में त ज़रूरु पढ़ो, जे नथा पढ़ी सघो त उन जूं आखाणियूं असां काफ़ी आखाणियूं ऑडियो जे रूप में रखियूं आहिनि, उहे महिरबानी करे ॿुधो ऐं पाण पढ़ी करे सिंधी साहित्य जो खोगाव वठो, उन में तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। छा ॻाल्हि आहे दीदी, बॉम्बे दुबई बॉम्बे एतिरो लंबो टाइम तव्हां दुबई में रहियो दीदी, एतिरा कल्चरल प्रोग्राम्स वग़ैरह हुते कयो, उन्हनि जे बारे में कुझु ॿुधाइणु चाहींदव असांखे? हा बिल्कुलु, असां 21 प्रोग्राम हुते कया आहिनि ऐं मां तव्हांखे ॿुधायां असांजो दादा मोती प्रकाश असांजो जंहिं नालो ई असांजे सिंधी संगत जो रखियो ऐं उन्हनि ॾींहंनि में असांजो ख़्यालु थियो त छो न जेकर आबिदा प्रवीण भेण खे घुराइजे, हाणे आबिदा प्रवीण भेण खे घुराइजे त उहो त ॾाढो सुठी ॻाल्हि बीठी दादा मोती प्रकाश जे करे। हुननि अघ बघ जी या पंहिंजे कंहिं बि क़िस्म जी पैसे जी ख़ासि छिक कान थी ऐं तव्हांखे ॿुधी अजब लॻंदो जॾहिं मूं हुनखे चयो त तव्हां असांजो प्रोग्राम कंदा त फ़क़ति सिंधी ॿोलीअ में कंदा, तव्हां उर्दूअ में कुझु बि न ॻाईंदा, त उहा बि ॾाढी वायरी थी वई हली त हेल ताईं त माण्हू ईअं कॾहिं कंहिं न चयो आहे। ऐं पोइ असां वरी असांजी पंहिंजी राय बीठी त हाणे हेॾी वॾी कलाकार दुबईअ में अचे ऐं जे प्रोग्राम रुॻो सिंधीअ में करे त उर्दू वारनि जो छा, तंहिंजे उर्दू वारनि खे ज़रूरी हो त हिकिड़ो प्रोग्राम उन्हनि लाइ रखिजे ऐं असां हिकु ॾींहुं ख़ासि उर्दूअ में प्रोग्राम रखियोसीं। ॿिए ॾींहुं हुनजी धीअ मूंखे चए थी सिंधू, चए थी सच दीदी मूं हेल ताईं पंहिंजे माउ खे हेतिरो वक़्तु सिंधीअ में ॻाईंदो अञा ताईं कॾहिं कान ॿुधो आहे ऐं असांखे इहा ॻाल्हि ॾाढी पंहिंजे लाइ शानाइती लॻी त असां आबिदा प्रवीण जहिड़ी महान गायका खे जेका सिंधियुनि जो शान आहे जंहिंजे असांखे वॾो फ़ख़ुरु आहे, असां उनखे दुबईअ में घुराए सघियासीं ऐं अहिड़ो शानदार प्रोग्राम करे सघियासीं। असांखे आबिदा प्रवीण जा उन खां पोइ त घणेई असां उन्हनि सां मुलाक़ातियूं थियूं, उन्हनि शाह साहिब जा जेके ॾोहीरा चया आहिनि, जेके शाह साहिब जा बैत आहिनि, वायूं आहिनि, गीत आहिनि ॻाया आहिनि, उन सचुपच शाह साहिब खे वॾी वॾी मशहूरी ॾियारी आहे। हालांकि शाह साहिब खे पंहिंजे सिर हुननि जो जेको क़दु आहे, उन्हनि जो जेको मयार आहे, उन्हनि जो जेको कलाम आहे उहो पंहिंजे सिर ॾाढो सुहिणो आहे, पर जॾहिं को बि कलाम ॻाइजे थो, जॾहिं को बि गीत रूप वठे थो कंहिं गीत जो गायक जो त ज़रूरु हुन में फ़र्क़ु पइजी थो वञे, वधीक मशहूरु थी थो वञे। सो हुन जा ॻायल केतिरा न सुहिणा सुहिणा गीत आहिनि, हिन जन्म हुन जन्म वचन थो करियां दीदी ॿ लाइनियूं ॻाए करे ॿुधायो न दीदी, ॿ लाइनियूं ॻाए करे ॿुधायो न। मां दादा बुल्लो सीराणी जी स्टूडेंट हुअसि, काफ़ी साल सिखियसि, पर वरी बि मां गायका थियण जी न दावा थी करे सघां न ॻाए थी सघां, छाकाणि जो मुंहिंजी मम्मीअ मूंखे चयो को बि कमु करी A+ कर, घटि नाहे करिणो, जे असांखे ॻाइणो बि आहे त उहो इन मयार जो हुजणु खपे। का बि असीं क्रिएशन में जेकॾहिं कयूं था त उहा बि हिक वॾे सुठे मयार जी हुजणु खपे ऐं उन में जेको असांजो पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन थिए थो उहो बि तमामु A+ हुजणु खपे। ऑल्सो रैन थियणो कान्हे, दुनिया में घणेई घोड़ा पिया घुमनि, घणेई पिया रेस में अचनि, पर तोखे पंहिंजी जातीअ लाइ, तोखे पंहिंजे समाज लाइ कुझु न कुझु करिणो आहे। ऐं मुंहिंजी जेका नंढी भेण आहे बीना, उहा रहंदी आहे जापान में, उनखे बि अहिड़ी क़िस्म जी सुती पीतल आहे त उनखे बि मम्मीअ इहो ई चयो, पीउ इहो ई चयो त जिते वञो सिंधी ॿोलीअ खे फैलाइणो आहे त उहा त जॾहिं हुन ॿार नंढा हूंदा न त उते ॾिसो मंदर जीअं सभिनी शहरनि में थियनि था, मुल्कनि में थियनि था, त उते बि इहो सिंधियुनि जो मंदर ऐं उते मुंहिंजी बीना वञी करे ॿारनि खे सभिनी खे सिंधी सेखारींदी हुई।
सभु ॿार सिंधी, उहो जापान में रहंदी आहे ऐं जापान जे ओकिनावा शहर में रहंदी आहे। उते बि सिंधी त आहिनि, तमामु घणा कोन्हनि, पर तॾहिं बि सिंधियत फैलाइण जे लाइ, सिंधियुनि जे विच में हुजण जे लाइ बसि 2-4 बि बसि आहिनि, घणा ई आहिनि, जेतोणीकि उते चङा 40-50 खनि घर आहिनि। पर तॾहिं बि सचमुच त असांखे पंहिंजी सिंधियत लाइ जेको प्रेम माउ पीउ वटां मिलियो आहे, उहो त असीं सॼी जगत में फैलाइणु चाहियूं था। हिकु हिकु बनी बशर खे चवणु चाहियूं था त सिंधी में ज़रूरु ॻाल्हायो, सिंधी असांजी सुञाणप आहे, ॿोलीअ खे न विसारियो, यादि रखो। दीदी कुझु तव्हांजा सुठा फोटोग्राफ आहिनि मूं वटि, मां उन्हनि जे बारे में थोरो तव्हां खां पुछणु चाहींदुमि। प्रदीप, कुझु फोटोग्राफ आहिनि, वीडियो असांजी आशा दीदी जा आहिनि, कुझु ॾेखारणु चाहींदव प्रदीप? प्लीज़ स्क्रीन ते ॾेखारियो असांखे, ॿिन्हिनि खे साइड में खणो। जी, वाओ, ही आहे दीदी? ही जेके आहिनि न, ही किड्स कॉर्नर जो असांजो आहे, असांखे ॿारनि जे लाइ सिंधी सेखारण जे लाइ असां ही काफ़ी कोशिशूं वरितियूं आहिनि। ऐं हिन में तव्हां जेके ॾिसी सघो था, इहे आहिनि एनिमेटेड स्टोरीज़ ॿारनि जे लाइ। ॾिसो, सिंधी सिखण जे लाइ सिंधी ॿुधणु ज़रूरी आहे, ऐं असां ॿारनि खे त पकड़े करे झले करे विहारे करे ईअं सिंधी नथा सेखारे सघूं, पर हीअं जेकॾहिं सुठियूं सुठियूं हुननि जे लाइ असीं के आखाणियूं ॾेखारियूं था, हुननि खे एनिमेटेड स्टोरीज़ वग़ैरह ॾेखारियूं था, त हुननि जो हुन में चाव थिए थो। ऐं इहे असां काफ़ी आखाणियूं ठाहियूं, असां आखाणियूं उहे इंटरनेट ते फ्री में पंहिंजे यूट्यूब चैनल ते रखियूं आहिनि। असां हिन में कॉम्पिटिशन्स बि रखियूंसीं। हाणे गुज़िरियल 2 ॾींहं अॻु असां दुबईअ जे ॿारनि आखाणियुनि जी इहा चटाभेटी कई हुई, जंहिंमें केतिरनि ॿारनि हिसो वरितो ऐं आखाणियूं इहे यादि करे ॿुधायूं। ॾिसो, आखाणियूं हूअं रवाजी तरह त केरु बि ॿुधाए सघे थो, पर सही उचार हुजनि, सही नमूनो हुजे, उहो हुननि खे हिन मां मिली सघे थो। ऐं हीअ आहे असांजी नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन असीं कंदा आहियूं हर साल नंढनि ॿारनि खे सिंधीअ में बैत ॻाइण जी जेका सिख्या असीं ॾियणु चाहियूं था, जंहिं ज़रिए हू सिंधी सिखंदा ऐं सिंधी ॻाल्हाईंदा, इहा असीं हर साल कंदा आहियूं, जंहिंमें असीं 2 साले खां वठी 8 साले जे ॿारनि खे को बि हिकु बैत चवंदा आहियूं, यादि करे ॿुधायो। ऐं बैत ॿुधाईंदे वक़्तु हुनजा माइट हुनजो वीडियो कढी असांखे मोकिलींदा आहिनि, ऐं उहो असीं वीडियो ॾिसी करे जज 20 कंप्यूटर टैबलेट्स इनाम ॾींदा आहिनि। ही उन्हनि मां हिकु जलसे जो फोटो आहे। ऐं ही जेको फोटो तव्हां ॾिसी रहिया आहियो आहे, इहो आहे सिंधी जेके ॿार असांजा। ॾिसो, सिंधी ॿार त सॼी दुनिया, असांजे सॼे हिंदुस्तान में फैलियल आहिनि। ऐं इहो MP हुजे, भोपाल हुजे, बैरागर हुजे, इंदौर हुजे, महाराष्ट्र में असीं सिंधु नगर, गुजरात में अहमदाबाद, बड़ौदा, अहमदनगर, सभिनी हंधनि ते मां वेई आहियां। जिते जिते मूंखे ख़बर पई आहे त सिंधी स्कूल आहिनि, सिंधी मैनेज्ड स्कूल आहिनि, उते उते मां पहुती आहियां। ऐं उते उते असां घणनि ई माण्हुनि सां, घणनि सभिनी सां मिलिया आहियूं, ऐं ॿारनि में इहो उत्साह पैदा कयो अथऊं त बाबा सिंधी ॻाल्हायो, ऐं सिंधी ॻाल्हायो बैतनि जी कॉम्पिटिशन ज़रिए। ही हिकिड़ो असांजो कॉन्सेप्ट आहे सिंधी साथी बणजण जो, जेको असां अॼु खां 6 साल अॻु शुरू कयोसीं। असांजी इहा मर्ज़ी आहे त सिंधी जेके माण्हू आहिनि, उहे हेठि ज़मीन जे जॾहिं असीं एसोसिएशन्स, ऑर्गेनाइज़ेशन्स ठाहियूं था, त उहे 200-300 माण्हू मस अचनि था, ऐं उहे थोरा ई माण्हू गॾजनि था, थोरे ई माण्हू गॾिजी करे ॻाल्हियूं ॿोलियूं कनि था ऐं कम में रियली हथ वधाइनि था। पर जेकॾहिं असीं इंटरनेट ते वर्चुअल नमूने में सभिनी सिंधियुनि खे जोड़ियूं ऐं हिकु सिंधी साथी .org असां हिन जे लाइ इहा वेबसाइट ठाही आहे। असीं चाहियूं था त सभई माण्हू असांखे हुन में साथ ॾियनि, पंहिंजो नालो रजिस्टर कनि, जीअं जॾहिं असीं मोदी साहिब सां वरी गॾिजूं ऐं उनखे चऊं त असां वटि 50,000 मेंबर आहिनि, जेतोणीकि हिन वक़्तु असां वटि 9,000 मेंबर आहिनि, पर असांजी इहा ई उमेदु आहे, चाहिना आहे त असीं ईअं सभिनी सिंधियुनि खे गॾिजी करे चऊं त जुड़ो असां सां, गॾु करे कमु करियूं। ऐं ही त आहे, असीं गॾिया हुआसीं। ॾिसो, असांजी काफ़ी कोशिशि हली रही आहे त असांजी DD सिंधी चैनल हुजे, ऐं इहो DD सिंधी चैनल हुजण जे लाइ पापड़ त असां घणा ई वेलिया आहिनि। साल 2007 खां वठी असां इन ॻाल्हि जे पुठियां पिया आहियूं, पर अञा ताईं सफल न थिया आहियूं। हाणे इन में
गवर्नमेंट इन्वॉल्व आहे इन जे करे न थिया आहियूं ख़बर न आहे, पर दादा LK आडवाणी ऐं असां सां गॾु असांजो पेट्रन श्रीराम जेठमलाणी जेको असांजो ख़ासि पेट्रन हो ऐं असांखे उन दिलि सां साथ ॾिनो। इहो होजमालो प्रोग्राम में उनजे जो फोटो आहे जंहिंमें हुन इहा ॻाल्हि चई आहे त मूं अहिड़ो सुहिणो प्रोग्राम न ॾिठो आहे। सो दादा LK आडवाणी सां गॾु राम जेठमलानी सां गॾु मां असांजे पंहिंजे कांग्रेस जे प्राइम मिनिस्टर सां बि मनमोहन सिंह सां मिली हुअसि ऐं उनखे बि असां रिक्वेस्ट कयोसीं त असांखे DD सिंधी चैनल 24 कलाक जो ज़रूरु ॾियो ऐं उन बि चयो मां ज़रूरु कोशिशि कंदुसि। वरी दादा LK आडवाणी इहा बि ॻाल्हि कई त जेकॾहिं असांखे ॾिसो LK आडवाणी चयो त असांखे जीअं BJP सरकार मिलंदी तीअं ई असीं तव्हांखे चैनल जो बंदोबस्तु कंदासीं। पर बसि ॻाल्हियूं फिरी थियूं वञनि। हिकिड़ो प्रोग्राम थियो हो नेशनल कॉलेज में जंहिंमें मैडम माया शाहानी हरीश जी ऐं श्री किशोर जी आहिनि ऐं सचुपचु त इन्हनि सभिनी खे हाणे त मां ॿी हिकु रिक्वेस्ट करे रही आहियां त ॾिसो सिंधी ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइणु खपे, इहो असांजो मेन मक़सदु आहे त सभई ॿार सिंधी ॻाल्हाइनि। नंढा ॿार त वरी ताईं ॻाल्हाए सघो था, उहो तव्हांखे न कंदा, पर जेके वॾा ॿार आहिनि न उहे ॾाढा ॾिंगा आहिनि। ऐं हाणे असां हिकिड़ो नओं रस्तो सोचियो आहे ऐं उनजे बारे में बि मां हिननि टिनी सां ॻाल्हाए चुकी आहियां त जेकॾहिं असीं 11हें दर्जे में सिंधी ॿारनि खे एडमिशन ॾियूं था माइनॉरिटी कोटा में त तव्हीं उनजे मथां इहो ज़ोरबार आणियो त ॿार चाहे माइट उहे सिंधीअ में इंटरव्यू ॾियनि एट द टाइम ऑफ एडमिशन। जीअं उन्हनि खे एडमिशन जे लाइ असीं घुरायूं था तॾहिं ॿिन्ही माइटनि खे ॿारनि खे चवंदासीं ॻाल्हायो सिंधीअ में त ज़रूरु ॿिन्ही जे मथां थोरो ज़ोर ॿार पवंदो। हूअं त ॾिसो ॿार ॾाढा लुचा अथव, ॾाढा कन लाटार था कनि। माउ पीउ चवनि अची बाबा सिंधी सिख त चवां छो सिखां, पर ही त जेकॾहिं कॉलेजनि जो थींदो ज़ोर त नेचुरली दे विल ऑल्सो बी इंट्रस्टेड ऐं उहे बि ज़रूरु सिंधी सिखंदा ऐं ॿई ॻाल्हाईंदा। त इन नमूने में असीं इन टहीअ ताईं 15-16 साल जे ॿारनि ताईं पहुची सघूं था। इन नमूने सां मूं हिननि सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं स्वामी विवेकानंद जी जे कॉलेजनि सां जिन जा बि 26 कॉलेज टोटल इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि खे ॿुधाई अथमि, इहा ॻाल्हि कई अथमि, उन्हनि खे बि इहा ॻाल्हि ॾाढी वणी आहे ऐं इन ॻाल्हि जी मंज़ूरी ॾिनी आहे त असीं हिन साल खां ईंदड़ साल खां इहो कमु ज़रूरु कंदासीं। त हिननि मैनेजमेंट वारनि जी असांजी इहा रिक्वेस्ट आहे जी ही असांजो प्रोग्राम आहे। हा इहो भेण असांजी आबिदा प्रवीण जी जे शो में हो दादा मूरज बल हिन पासे खां एम्बेसडर विच में एम्बेसडर ऑफ इंडिया आहे ऐं हिन पासे खां श्री सुरेश केसवाणी आहे जेको हुन वक़्तु दुबईअ में आयल हो ऐं असांजे प्रोग्राम में 1600 जो ऑडिटोरियम आहे जेको हाउसफुल हो ऐं ही उनजो फोटो आहे जंहिंमें सचुपचु असांखे वॾो ऐं शान पियो थिए। इहो भेण आबिदा प्रवीण ऐं पासे में मां बीठी आहियां, काफ़ी साल थी विया पर अॼु बि उहे गीत कननि में गूंजनि था ऐं ॻाल्हियूं यादि अचनि थियूं त सचुपचु थो लॻे वरी प्रोग्राम कजे। इहो हिकिड़ो ॿियो शो आहे। हिन में राम आई थिंक हिन में राम बख्शाणी वेठो आहे, नारी सावलाणी वेठो आहे। करेक्ट। वाह दीदी वाह, मतलब यानी कि तव्हां इंडिया जे ॿाहिरि झंडा जेके सिंधियत जा गाड़िया अथव मतलब सची में तव्हांखे इन करे मूंखे लॻे थो अॼु भई सभई ॼणा मूंखे छो एतिरा कमेंट या मैसेज मोकिलनि पिया पर अॼु आशा दीदी जो आहे त असां ज़रूरु वॉच कंदासीं। दैट्स समथिंग फैंटास्टिक। दीदी मूंखे ख़बर अथव कुझु ऑडियोज रिकॉर्ड कया आहिनि, सिंधी प्लेज में बि तव्हां प्रोड्यूस कया आहिनि। हा उन बारे में कुझु ॿुधायो न, उन बारे में कुझु ॿुधायो। हाणे छा थियो जॾहिं साल 2007 उन वक़्तु असीं दुबईअ में शोज़ कंदा हुआसीं स्टेज ते, अञा बि कयूं पिया माना, पर असांखे ईअं लॻो त जेकॾहिं इहो ऑडिटोरियम जेको आहे जंहिंमें रुगो 1600 माण्हू ॾिसी सघनि था प्रोग्राम, जे 1600 माण्हू ॾिसी सघनि था त असांखे ॿिया सिंधी कॾहिं ॾिसंदा ऐं कीअं ॾिसंदा। तॾहिं असांखे ख़्यालु आयो त छो न असीं दूरदर्शन ते पंहिंजो प्रोग्राम ॾियूं ऐं दूरदर्शन ते प्रोग्राम करण जे लाइ असां तयारी कईसीं। असां टेलीफिल्मूं ठाहियूंसीं। विलायती घोट जी ॻोल्हा असांजी पहिरीं टेलीफिल्म हुई जंहिंमें मुंहिंजी मम्मीअ मूं ऐं मुंहिंजी धीउ मूमल असां टिनी पार्टिसिपेट कयो, टिनी जनरेशन्स। ऐं इहा कमल नाथाणी डायरेक्ट कई हुई, सुंदरू तमचंदानी
मम्मीअ जी हा ओके ऐं ॾाढी सुठी फिल्म ठही उहा ऐं माना उहा अंदरि सचमुच ईअं चइजे न इन सां हिकिड़ो मयार असां जेको स्टैंडर्ड जेको फिक्स करे छॾियोसीं सो ॿियनि खे बि ईअं लॻणु खपे त असांखे घटि में घटि हिन मयार जी शइ ठाहिणु खपे ऐं मूंखे हिन ॻाल्हि जो फ़ख़ुरु आहे त असां इहा आखाणी जॾहिं ठाहीसीं थिए तॾहिं असां वटि नूरुलहुदा शाह जेका सिंध जी वॾी राइटर आहे उहा आयल हुई ऐं उन सां ऐं उहा ॾाढा सुठा हुन पंहिंजे टीवी चैनल ते हम चैनल ते सिंध में काफ़ी उन प्रोग्राम्स डायरेक्ट कया ऐं ॾाढी वॾी कलाकार त आहे ई आहे डायरेक्टर बि आहे त उन बि असांजे हिन कहाणीअ में थोरो पंहिंजो योगदान ॾिनो उनखे टच ॾिनो तंहिंजे करे उहो ॾाढी सुहिणी असांजी आखाणी थी पर उन खां पोइ असां 35 खनि ॿियूं टेलीफिल्मूं ठाहियूं छाकाणि जो ॾिसो असां चैनल ते स्पॉन्सर कैटेगरी में पंहिंजो स्लॉट वरितोसीं जी डीडी सयादरी ते जी अधु कलाक प्रोग्राम जे लाइ असांखे एतिरियूं त कोशिशूं करणियूं पवंदियूं हुयूं स्पॉन्सरशिप मिलणु निहायत ॾुखी आहे तव्हांखे त शायदि हिन ॻाल्हि जो अहसासु हूंदो ई पर हीअ ॻाल्हि मां करियां थी 2007 जी मां 2007 जी ॻाल्हि थी कयां उन वक़्तु माण्हुनि वटि दिलि खोले दुबई में जी दुबई जी थी ॻाल्हि कयां छाकाणि मां त रहंदी दुबई में हुअसि त स्पॉन्सरशिप बि दुबई मां खपंदी हुई हिकिड़ो ई माण्हू हो जंहिं मूंखे पंहिंजे सिर चई मां मोती प्रकाश साहिब जो ॾाढो वॾो फैन आहियां ऐं मां उनजे हेठि पढ़ियो आहियां ऐं मूंखे सचमुच पका ख़ातिरी आहे त तव्हीं सुठो कमु कंदा तंहिंजे करे उहो घणनि ई टेलीफिल्मुनि जी उन स्पॉन्सरशिप ॾिनी बाक़ी हू मुश्किल हो पर तॾहिं असां मां ईअं थी चई सघां त असां चूंडे करे सुठा डायरेक्टर असांखे मिलिया जिन असांजे लाइ राजेश बचाणी असांजे लाइ काफ़ी फिल्मूं डायरेक्ट कयूं असां हर सिंधीअ खे मौक़ो ॾिनोसीं जंहिं सुठे नमूने में एक्टिंग कई हा सिंधी ॻाल्हाइण में को बि कॉम्प्रोमाइज़ न आहे करणो हिकु बि चुक न आहे हलणी तंहिंजे करे असांजा जेके ख़र्च हूंदा उहे थोरा वधी वेंदा हुआ जी घड़ी घड़ी रीटेक थिए हर रीटेक थिए त नेचुरली थोरो त फ़र्क़ु पवंदो त असां ईअं सुठा सीरीज़ ठाहियासीं ऐं कॉमेडी सीरीज़ ठाहियासीं किटकिताई सां जे नाले सां उन में असांजा 13 एपिसोड्स ठहिया इन खां सवाइ फाथासीं त फतकड़ कहिड़ो इन खां सवाइ असां जेके ॿियूं शयूं ठाहियूं जिन में जीअं त प्रोफेसर राम पंजवाणीअ जी बि आखाणी हुई समाज सेवक सुंदरतम चंदानी जी बि कहाणी हुई गोबिंद मालीअ जी बि कहाणी हुई त अहिड़ियुनि कहाणियुनि ते तमामु उचुनि कहाणियुनि ते असां टेलीफिल्मूं ठाहियूं छाकाणि माण्हुनि खे सिंधी सेखारणी आहे त फ़क़ति इन माध्यम सां ऐं इहो ई मीडियम आहे जेको माण्हुनि खे वणे थो अॼु ॾिसो टीवीअ ते त प्रोग्राम ॾिसण जे लाइ हर को तयारु वेठो आहे बाक़ी ॿुधण करण जी त कंहिंखे पई कान्हे न तंहिंजे करे असां इहे जाम शयूं ठाहियूंसीं ऐं उन हवाले सां ई असां ॿारनि जे लाइ बि काफ़ी कोशिशूं करे इहे एनिमेटेड स्टोरीज़ ठाहियूंसीं पर उन खां सवाइ असां ॿारनि जे लाइ नवां बैत ठाहियासीं बैत रोज़ पैसो लॻंदुमि पट तां ॿुधी आख़िर कुझु त नओं करिणो ई आहे न त असां घणेई बैत ठाहिया आहिनि असां काफ़ी बैत ठाहिया जेके वरी असां इहे हाणे पंहिंजूं जॾहिं नर्सरी रैम कॉम्पिटिशन करियूं था न त उन्हनि में इहे बैत ॾींदा आहियूं भई इहे बैत ॿुधो ॾिसो इन जा वीडियोज़ बि असां ठाहियासीं प्रकाश वासवाणी उनखे सभु कोऑर्डिनेशन करे सॼो ठाहे करे असांजो सॼो 10 खनि असांखे गीत ठाहे ॾिनई असांजा इहे गीत वंदना निरंकारीअ बि ॻाया प्रियंका केसवाणी बि ॻाया ऐं ईअं असां सभिनी पंहिंजे गायक कलाकारनि खे बि अॻिते वधायोसीं जॾहिं असांजा दुबईअ में शोज़ थींदा हुआ तॾहिं असां सभिनी सिंधी कलाकारनि खे घुरायोसीं जीअं त सरल रोशन खे घुरायोसीं जतिन खे घुरायोसीं विपिन शेवाणी बि आयो त मंजूश्री आसूदाणी भाई त काजल चंदीरामाणी भाई त मां सभिनी खे जा नाला वठी करे ॾाढी ख़ुशि बि थियां थी ऐं मूंखे वॾो फ़ख़ुरु महसूस थो थिए असांजो दिलबर असांजो ख़ासि घनश्याम वासवाणी जी असां उनखे बि घुरायोसीं त उनजी धीउ खे बि घुरायोसीं ऐं तव्हांखे ख़बर आहे त आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी जेको गीत आहे उहो मोती प्रकाश साहिब जो लिखियलु आहे ऐं उनखे बुलो सी राणीअ सुर ॾिनो हो 1960s में त तॾहिं सिंधू धारा हिकिड़ी मैगज़िन निकिरंदी हुई हफ़्तेवार ऐं उन सिंधू धारा मैगज़िन जो हिकिड़ो एनुअल शो हो
त मां हुनखे चयूं तूं हिकिड़ो को गीत लिखी ॾे जंहिंमें सिंधू धारा जी वर्ड इस्तेमालु थियणो हुजे, यूज़ थियल हुजे। तॾहिं हुन इहो गीत ठाहियो जेको एतिरो फेमस थी वियो। ॿुधो पोइ असां घनश्याम वासवाणी खे चयोसीं त तूं हिनखे मॉडर्न सुरनि सां इंस्ट्रूमेंट सां ठाहे करे असांखे ॾे, ऐं उनजो असां करोके ट्रैक ठाहे करे असां इंटरनेट ते रखियो आहे, जीअं इहो सभु कुझु फ्री सभिनी लाइ अवेलेबल हुजे। ऐं उहो ॾाढो सुठो समाजो जेको असांजो कलाकार आहे घनश्याम वासवाणी, उन 6 कलाकारनि खे इन हिकु गीत में ॻारायो। विपिन ओह शिवाणी पाण ऐं हिनजी गिरीश, उन खां जी सवाइ जी उनजी धीउ जेका आहे ऐं उनजी वाइफ, सभिनी गॾिजी ॻायो त सचमुच ॾाढो मज़ो आयो। अहिड़े क़िस्म जा जेके प्रोजेक्ट्स थियनि था उन्हनि खे अॼु बि पैसे जी ज़रूरत आहे, ऐं हा अॼु असां वटि सिंधियुनि वटि स्पॉन्सर्स न आहिनि। कॉन्सर्ट अॼु असां वटि सुठा गीत तमामु ऊचा, घनश्याम वासवाणी वटि जाम गीत लिखियल आहिनि, गज़ल आहिनि, ऐं अहिड़ा सुहिणा असांजा जेके राइटर्स आहिनि जी उन्हनि खे यादि करण जे लाइ ज़रूरी आहे त उन्हनि जूं रचनाऊं इन नमूने पेश कयूं वञनि। सही ॻाल्हि आहे राइट पर अॼु शायदि म्यूज़िक जी मार्केट ख़तम थी वई आहे। ख़तम थी वई आहे, सही ॻाल्हि आहे। सिंधियुनि जी उहे रिपीट गाना, उहे रिपीट गाना अलॻि अलॻि स्टाइल में। अॼु चाहे असां कोई बि अहिड़ा वॾा वॾा सिंधी सिंगर वेठा आहिनि, जतिन उदासी या पंहिंजो असांजो हरीश मुलानी या असांजा सरल जी या असांजा घनश्याम भाई साहब, पर असांजा गाना जेके आहिनि उहे एतिरा लिमिटेड आहिनि कि अॼु असांजे फंक्शन में 4 सालनि खां अगरि मां गाना ॻोल्हियां थो त मूंखे कंहिं उहे ई गाना था नज़र अचनि जंहिं गाननि ते असां परफॉर्म करे सघूं। लिमिटेड गाना, मतिलबु उन हिसाब सां। त मूंखे ॿुधायो असीं छा हिन में कुझु पंहिंजो गॾिजी करे योगदान नथा ॾेई सघूं? बिल्कुलु ही बिल्कुलु ॾिसो हाणे फेसबुक ते त ही शोज़ हलनि था, जी पर दिलि ते हथ रखी ॿुधायो त जॾहिं इहे गीत साॻिया साॻिया ॿुधजनि था त सही हुन मां ॻाल्हि आहे, केतिरो बिल्कुलु नुक़्सान you're right, हुजे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी, असीं बिल्कुलु पाण सही खे ॻाल्हि ठॻियूं पिया, असीं आहे, सही ठॻियूं ॻाल्हि था आहे, पाण खे। बिल्कुलु ही सही चवंदा आहिनि न चरी बूंदे में ख़ुशि। आहे। सही आहे, बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु सही आहे। छो त असां लिमिटेशन आहे इन करे। छो त हाणे संत पंहिंजो पंहिंजो जीअं इहा जय संतोषी मां पिक्चर ठाही हुई असांजो सतराम साहब, सतराम रोहरा साहब, हा। सतराम रोहिरा साहब, उहो बि एतिरा ॻाईंदा, पर उहो छा आहे हाणे लिमिटेशन एतिरी अची वई आहे जो मां गूगल ते एतिरा ॻोल्हिया आहिनि, पर हर असांजे कन्वेंशन में जॾहिं मां कोशिशि कंदो आहियां भई असांजा भाउर भेनर उते परफॉर्म करणु, त उहो लिमिटेड 5, 7, 10 गाना ई सिलेक्ट थींदा आहिनि जेके हर दफ़े मूंखे परफॉर्म करणा था पवनि पिया। इहा ॻाल्हि फैक्ट आहे। कमल नथाणी मुंहिंजो नेबर हूंदो हुयो दीदी, ॾाढी तारीफ़ कंदो हुओ तव्हांजी। असांजी बिल्डिंग में ई रहंदो हुयो, असां गॾु वॉलीबॉल खेॾंदा हुआसीं, ऐं ॾाढो सुठो डायरेक्टर हूंदो हुयो। त उन सां गॾु तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे कमल नथाणी साहब सां? न, मुंहिंजो बि सुठो ई रहियो। ही असांजूं काफ़ी फिल्मूं हुन डायरेक्ट कयूं, सुठियूं कई, ऐं हुनखे पंहिंजे सिर्फ़ फिल्मुनि ठाहिण जो बि एक्सपीरियंस हो, त उहो सॼो कमु अचे थो असांखे इन जे लाइ हिन हुनखे प्रमोट करण जे लाइ करेक्ट, भई हल ठीकु आहे, नओं डायरेक्टर आहे, पैसा बचंदा न, इहे कॉम्प्रोमाइज़ असुल न करणु खपनि। जॾहिं असीं दिलि खोले कंहिं सचमुच सुठे ॼाणू माण्हूअ खे पंहिंजो कमु ॾियूं था न, सही त ॻाल्हि आहे, हुनजो को नतीजो रिज़ल्ट मिले थो, उहो बाक़ाइदे असांखे ॾाढो शानाइतो मिले थो। असांखे ईअं ई करणु खपनि। किताब जी जी लिखण सॉरी पढ़ण वारा जाम आहिनि, जी पर सुठियूं पिक्चरूं कढण वारा, सुठियूं डायरेक्शन करण वारा माण्हू असां वटि ॾाढा थोड़ा आहिनि, ॾाढा सही थोड़ा ॻाल्हि आहिनि। आहे दीदी, सही ॻाल्हि आहे, सिंधी खपे, पर सिंधी सही खपनि। आहे दीदी। अॼु असांजो हा। सिंधी भाषा दिवस आहे, इन सिंधी भाषा दिवस जे बारे में कुझु ॿुधाइणु चाहींदो छा पंहिंजे दर्शकनि खे? भई आख़िरी असांजो 1967 में जॾहिं सेक्शन 8 में इहो पास थियो, पर इन पुठियां ॾाढी लंबी कहानी मां ॿुधो आहे कि आहे। भई इनखे इहो कानून पास करण जे लाइ ॾाढी स्ट्रगल करणी पई असांजे सिंधी भाउरनि भेनरुनि खे, ऐं उन्हनि अॻिते ताईं वञी करे राज्यसभा में, वरी लोकसभा में, वरी छुट्टी थी वञनि, वरी शाम जो लेट थी विया, वरी उनजे करे प्रेस खोले करे रखनि भई जीअं असांजो राष्ट्रपति उन वक़्तु साइन करे सघे। इन बारे में कुझु ॿुधाइणु चाहींदो असांजे दर्शकनि खे तव्हां? हा, बिल्कुलु। जी इहो मूंखे जी यादगिरी आहे, जेतोणीकि मां नंढी हुअसि, पर इन पंहिंजी ॿोलीअ खे तस्लीम कराइण जे लाइ, शेड्यूल में आणण लाइ, रिकग्नाइज इज़ द एग्जैक्टली मीनिंग ऑफ करेक्ट तस्लीम। करेक्ट असांजी ॿोली तस्लीम थी, जी
उनजे पुठियां जेके लेखक हुआ उन्हनि जो वॾो हथु रहियो, उन्हनि जो वॾो योगदान हो। ऐं इन्हनि वीचारनि गॾिजी करे दिल्लीअ में वञी करे वेही करे धरना बहाया। ऐं असांजा जीअं सिंधी ॿोलीअ में 52 अखर आहिनि न, त इहे 52 अखर 52 माण्हुनि पंहिंजे हिते सीने ते अलफ अंब बिला सभु लॻाए करे उहो डिस्प्ले कया, उते वञी वेठा ऐं उते चयूं असांखे कीअं बि करे असांखे असांजो ॿोली असांखे रिकग्नाइज़ कराए ॾियो। ॾिसो, ॿोली रिकग्नाइज़ करण जो मतिलबु छा आहे? जेकॾहिं असांजी ॿोली रिकग्नाइज़ थिए थी त उनखे ॿियनि भाषाउनि वांगुरु ॿियनि ॿोलियुनि वांगुरु हर का सहूलियत मिली सघे थी। ऐं ॿोलीअ जी जेका महानता आहे, ॿोलीअ जी जेका घुर्ज आहे, ॿोलीअ जी जेका ज़रूरत आहे, उहा महसूसु तॾहिं करे सघिबी जॾहिं असीं उन में अॻिते वधूं था ऐं उनखे क़ाइमु रखण जी कोशिशि कयूं था। आफ्टर ऑल जेको माण्हू ॻाल्हाए, असांजी इंटरनेशनल प्रेसिडेंट वुमेन विंग जी लता अवताणी चयो थी, आई एम रेडी आशा जी, अगरि तव्हांखे अहिड़ा कोई प्रोग्रामनि जे लाइ कोई मदद जी ज़रूरत हुजेव त असांजी भेण लता अवताणी दुबई मां तव्हांजे लाइ रेडी अथव। जी, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो आहे। वॾी दिलि वारी, हा हा, मां ॼाणां थी। ॾाढो सुठो, महिरबानी, ज़रूरु हिन बारे में ॻाल्हाईंदासीं। पर हीअ ॿोली जेका असांजी सुञाणप आहे, त इन जे लाइ असां छा पिया करियूं? मूंखे तव्हीं ॿुधायो, सची दिलि ते हथु रखी असीं ॿुधायूं। जीअं असीं म्यूज़िक जी ॻाल्हि कयूं था, तीअं मां माण्हुनि सां, माण्हुनि में ॻाल्हाइण ॿोलाइण जी ॻाल्हि थी करियां, माताउनि में इहो जज़्बो विझण जी ॻाल्हि थी करियां। इहो केरु कंदो? किथां थींदो? असीं हिते मंच ते वेही करे ॻाल्हाए वञूं था, चई वञूं था, हा हा करणु खपे, पर सचमुच जॾहिं करण जो मौक़ो अचे थो तॾहिं हर को माण्हू चए थो वरी मूं न कयो त छा थियो, न हूअ त करे पई न, हिनखे करणु। अॼु सिंधी नर्सरी राइम कॉम्पिटिशन जेका असीं ॻाल्हि ॿोल करियूं था, उन में छा आहे त ॿार ॻाल्हाइण सिखनि, लिखण पढ़ण जी ॻाल्हि नथा कयूं। जेकॾहिं असीं लिखण पढ़ण जी ॻाल्हि नथा कयूं, ॻाल्हाइण ॿोलाइण जी ॻाल्हि था कयूं, त पोइ दुनिया में छॾियो, पर असांजे हिंदुस्तान में हेतिरियूं सारियूं एसोसिएशन्स आहिनि, उहे उन वक़्तु छो नथियूं अची साथ ॾियनि? असांखे रुॻो 1000 ॿार जा वीडियो अचनि, केतिरी न घटि ॻाल्हि आहे। 1000 तमामु थोरा ॿार आहिनि। असां वटि घटि में घटि 70 लख माण्हू सिंधी आहिनि असांजे भारत में, त घटि में घटि जेके बि आहिनि, पर घटि में घटि 1000-1500 ॿारनि जो जेकॾहिं वीडियोज़ असांखे मिलनि था, त मुंहिंजे हिसाब सां त इहो त ॾाढो घटि थियो। पर उन जे लाइ साथ जेकॾहिं इहे ई BSS वारा आहिनि, जी, जेकॾहिं उन्हनि वटि एतिरियूं सारियूं शाखाऊं आहिनि, छो न उहो पंहिंजे शाखाउनि खे चवनि त बाबा तव्हीं ॿारनि खे तयारी करायो ऐं उन्हनि खे सिंधीअ में इहे ई बैत सेखारियो जीअं असांजी पंचायत जो नालो थिए। सही ॻाल्हि आहे, राइट, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असीं सिंधी पाण में इन नमूने बदिजी नथा हलूं, छो नथा हलूं? पर दीदी मां आशा जो आहे, ईअं थोरो को थींदो आहे। न न, ईअं न, मां ॿुधायां थो दीदी, इन बारे में असांजो जेको महाराष्ट्र जो प्रेसिडेंट अथव प्रताप मोटवानी साहब, उहे ॿारनि जा वीडियोज़, चाहे उहे असांजो चेटीचंड हुजे, गुरु नानक जयंती हुजे या ड्राइंग कॉम्पिटिशन हुजे, उन मथां घणा ई वीडियो ठाहे करे मोकिलींदा आहिनि ॿारनि जा। एतिरो मोटिवेट कंदा आहिनि ॿारनि खे, एतिरो मोटिवेट कंदा आहिनि। मां कॾहिं हिकु दफ़ो असां जूम ते मीटिंग कंदासीं, उहो इन मामले में असांजी ॾाढी मदद करे सघनि था पिया। मां ॻाल्हाईंदोमांनि प्रताप भई असां तव्हां सां टच में रहंदा, उहो इन वीडियो जे बारे में तव्हां 1000 वीडियो चवंदा त 2000 वीडियो ठाहे मोकिलींदव तव्हांखे। अरे वाह, उहो एतिरो एक्टिव अथव उहे। ॾिसो, मां तव्हांखे थी चवां त तव्हां पंहिंजे 350 आहिनि न तव्हांजूं शायदि ऑर्गेनाइज़ेशन्स? असांजूं क़रीब क़रीब हिन वक़्तु 6500 मेंबर असांजा आहिनि ऑल ओवर इंडिया में, 24 स्टेटनि में, 62 कंट्रीज़ में। ॾाढो सुठो। हाणे ॾिसो, इन्हनि 24 कंट्रीज़ में या 24 संस्थाउनि खे या 24 हेड्स खे जेकॾहिं तव्हीं चओ त भई घटि में घटि 100 वीडियोज़ तव्हीं ठाराए मोकिलियो, जी, तॾहिं बि असां वटि 2400 वीडियोज़ थी वेंदा आहिनि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असां इन कोशिश में आहियूं त जेके सिंधी मैनेज स्कूल आहिनि, उन्हनि वटि वञी उन्हनि जे टीचर्स खे असीं महिरबानी करे उन्हनि खे हथ जोड़े करे, उनखे ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर उन्हनि सिंधी ट्रस्टियुनि खे बि ॻाल्हि सम्झ में अचे थी त इन्हनि ॿारनि खे तव्हीं सिंधीअ में बैत सेखारियो, उन्हनि जा वीडियोस ताईं कढी मोकिलियो, छाकाणि माइटनि जे का पई कान्हे। सही ॻाल्हि आहे। असांजो इहो आज़मूदो आहे, अलाए छो माइटनि खे इहो इंट्रस्ट अचे ई नथो, उन्हनि खे इहा ॻाल्हि मन में अचे ई नथी त इहो मुंहिंजो फर्ज़ु आहे, मुंहिंजे ॿार खे मां विरासत में पंहिंजी ॿोली ॾियां, ॿोली सेखारियां।
सही ॻाल्हि आहे। पर उन्हनि खे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे, तंहिंजे करे असीं टीचरुनि खे चऊं था हिन साल त असांजो ॿेड़ो ई ॿुॾी वियो, सही ॻाल्हि आहे दीदी। 550 वीडियोस रुॻो मिलिया, छो जो टीचर्स त हुयूं कान, स्कूल बि सभु बंदि हुआ, त भला केरु सेखारींदो। हाणे VSS तव्हांखे असिस्ट कंदी हिन बारे में। ॾाढो सुठो थियो। पक्का। इहो ज़रूरी आहे त जी असीं जी घटि में घटि सिंधी ॿोलीअ जे हवाले सां पंहिंजो जॾहिं क़दम अॻिते वधायूं था त हथ में हथ पाण ई अचणु खपे मिलण जी जे लाइ। जी इहो बिल्कुलु कमु कोन थिए, सिंधियुनि में कान्हे। सिंधियुनि में हर को चए थो मां शींहुं आहियां, मां छो न मूंखे नालो मिले, इहो नालो हिनखे छो मिले। इहे सही ॻाल्हि नाले ॻाल्हियुनि छॾियो बाबा, इन्हनि खे पुठियां रखो। सही हाणे ॻाल्हि आहे। मथे हलण जी तयारी माण्हू घणी पिया कयूं असीं घणेई हाणे 60 खां ॿाहिरि थी विया आहियूं, तंहिंजे करे सही ॻाल्हि आहे। हर कंहिंखे पंहिंजी 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 शनास हुजणु खपे, सही ॼाण ॻाल्हि हुजणु खपे त असांखे करिणो छा आहे। पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते न वधाईंदासीं त बाक़ी धारियुनि ॿोलियुनि खे कंदासीं छा। ऐं ही बिल्कुलु मराठा गुजराती अची असांजी ॿोली वधाईंदा? बिल्कुलु न, बिल्कुलु बि न। दीदी मां हिकिड़ो ॿियो सवाल तव्हांखां पुछणु चाहींदुमि कि 5 सालनि ताईं तव्हां टीवी जे मथां ॾाढा सुठा सिंधी प्रोग्राम कंदा रहिया जी। उन्हनि जे बारे में थोरी सी डिटेल असांजे व्यूअर्स खे अगरि ॿुधाइणु चाहियो था। हा, हाणे छा थियो जो 5 साल असां लगातार सिंधीअ में प्रोग्राम स्पॉन्सर कैटेगरी में कंदा रहियासीं। अधु जी कलाक जो असां 10,000 बि ॾिना त कॾहिं 5,000 बि ॾिना, कॾहिं कीअं बि ॾिना। हाणे इहे जेके प्रोग्राम असां ठाहियासीं त तव्हांखे ॿुधायां मां, हाणे जॾहिं केस हली रहियो आहे दूरदर्शन ते डीडी जी सिंधी चैनल जे हवाले सां, जी तॾहिं असांजी मुलाक़ात श्री महेश जेठमलानी, जेको हाणे जी असांजे केस जी पैरवी जी करे रहियो आहे, उन करेक्ट असां सां डीडी प्रसार भारती जे चेयरमैन सां असांजी मुलाक़ात कराई ऐं उन सां 2 टे मीटिंगूं थियूं। ऐं इहा ॻाल्हि आहे 2 साल अॻु जी। जॾहिं ओके हुन असां सां मीटिंग कराई त इहो डिसाइड थियो त असांखे सिंधियुनि खे उहो हाल त पंहिंजे सिर हिकु रीजनल चैनल ते 2 कलाक सिंधी प्रोग्राम ॾींदा। ऐं असां उन्हनि खे चयोसीं ठीकु आहे, इहो बि शुरूआति कयो। चऊं ॾिसो इहो तव्हांजे चैनल तव्हांखे ॿी ॻाल्हि आहे, उहा चैनल तव्हांखे मिलंदो, उहा साइड खां केस आहे, पर ही असीं तव्हांखे पंहिंजे सिर, छाकाणि मां चेयरमैन आहियां ऐं मुंहिंजो इहो फर्ज़ु आहे त हर ॿोलीअ खे वधायूं ऐं सिंधी ॿोली 8 शेड्यूल में आहे वग़ैरह वग़ैरह। पर थियो छा, टाइम ते ॻाल्हि कान बि थी। नेठि साल 2019 दिसंबर जे 1 तारीख़ुनि में जी असांखे रोई करे नेठि प्रसार भारती 1 कलाक जो टाइम स्लॉट ॾिनो ऐं दैट्स ऑल। डीडी गिरनार ते कलाक जो प्रोग्राम ईंदो हो। पहिरीं त कलाक जो प्रोग्राम हो सुबुह जे टाइम ते ईंदो हो, जेको बि सूटेबल कान हो। ऐं जल्द वरी 2020 मार्च में अची पहुतो कोविड। करे त ॻाल्हि छा कयूं, प्रोग्राम बंदि करे छॾियऊं। वेरी सिंपल, सभु प्रोग्राम बंदि थी विया। असांजो प्रोग्राम बंदि थी वियो हली, कलाक जो प्रोग्राम बंदि थी वियो। ऐं पोइ महीने ॾेढ खां पोइ नेठि त प्रोग्राम खुलंदा न, केतिरो के वक़्तु उहो बंदि करे सघंदा। नेठि मई जे महीने में प्रोग्राम शुरू थिया, पर सिंधी प्रोग्राम कान शुरू थियो। न शुरू। हाणे सिंधी प्रोग्राम न शुरू थिए, असीं शंकर लालवाणी खे बि फ़ोन करियूं, सभिनी खे चऊं बाबा महिरबानी करियो, महिरबानी करियो, पर महिरबानी कंहिंजी थींदी, कंहिंजी बि कान थी। सही नेठि ॻाल्हि। अगस्त जे महीने में मूं एचआरडी मिनिस्टर खे रिक्वेस्ट कई, बाबा ही छा पियो थिए, असांजो प्रोग्राम जेको हलियो पियो उहो हाणे ॿियनि जा हलनि था, असांजा नथा हलनि। त उन्हनि इहा महिरबानी कई जो असांजो प्रोग्राम अधु कलाक करे छॾियऊं। मथां वरी ॿी महिरबानी कयऊं, भई छंछरु आर्तवार ते प्रोग्राम कान ॾेखारींदासीं। अञा इहो सिस्टम हले पियो। ऐं इहा ॻाल्हि जेका आहे असां मां सभिनी खे ख़बर आहे, छाकाणि जो हिन जे बारे में मूं घणेई ट्वीट्स कया आहिनि शशि वेम्पटी खे, घणेई दफ़ा असां इंस्टाग्राम मोकिलिया आहिनि। पर मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए त पंहिंजे सिर्फ़ु पाण ई अॻियां वधी अची करे केरु चवे मां बि थो करियां, मां बि थो कयां। असीं गॾिजी था करियूं। अॼु इहे ई साॻियूं तव्हांजूं संस्थाऊं आहिनि, 200-300 संस्थाऊं आहिनि, जे इहे 200 माण्हू हिक हिक संस्था जा सेक्रेटरीज़, प्रेसिडेंट। न हाणे फेडरेशन जेका ठहे उहा श्योरली मदद कंदव अंडर द लीडरशिप ऑफ शंकर भाई साहब आहिनि, गुरमुख भाई साहब आहिनि, सभई मिली करे असांजो जेको प्रोग्राम करनि था हाणे, मूंखे लॻे थो दीदी उहो इहो एजेंडा असांजे नेशनल एजेंडा में खणंदा, पक खणंदा। ॾाढो सुठो।
असांजी इहा बि कोशिशि आहे, गुरमुख भाई साम्हूं इहा बि ॻाल्हि पई कई जी त ॾिसो चई हाणे त ॾिस महाराष्ट्र में छा थी वियो आहे, बराबरि आहे, हर को माण्हू पंहिंजी खल बचाईंदो, वी अंडरस्टैंड, कम अहिड़ा कंदा त ज़रूरु ईअं कंदा, ठीकु आहे, पर इन जे करे असीं खाधो खाइण त बंदि कोन करे छॾींदासीं, बिल्कुलु सही ॻाल्हि इन करे ॿिया कम कान कंदासीं छा? मूंखे चई हाणे हाल त ॻाल्हि छॾियो, मूं चयोमांसि दादा असांखे हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे त न्यू एजुकेशन पॉलिसी में असांखे सिंधियुनि वटि को स्टेट कोन्हे त असांजी ॿोलीअ जो छा थींदो? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही मां ॻाल्हि वर्षा गायकवाड़ सां मिली आयसि तैलीमी वज़ीर सां महाराष्ट्र जे इन ई सिलसिले त ईअं न थिए भई सुभाणे चवनि त तव्हांखे स्टेट कान्हे तंहिंजे करे तव्हांजे स्कूलनि में असीं सिंधी पाढ़ींदासीं कान पहिरें दर्जे खां। इन जे लाइ असांखे हाणे कमु करणु खपे। जेकॾहिं असां वटि सिंधियुनि में के लीडर आहिनि या लीडर बणजण जो शौक़ु रखनि था त मां उन्हनि सभिनी खे चवंदसि त अॻियां पाण वधी अचो, असीं त कमु कयूं। इहे दीदी हाणे असां नेशनल एजेंडा में ईंदे इहे ॻाल्हियूं सभु असां डिस्कस कयूं आहिनि, गुरमुख भाई साहब खे बि ख़बर आहिनि, शंकर भाई साहब खे बि ख़बर आहिनि, खे बि ख़बर आहिनि, असां इहे सभु हाणे धीरे धीरे उन नेशनल एजेंडा में खणंदासीं ऐं इहे ॻाल्हियूं अॻिते वधाईंदासीं। ॾाढो सुठो। हिकिड़ो ॿियो बि सवाल हे जेको सिंधियत आहे, जेको हाणे तव्हांजी जनरेशन असांजी जनरेशन जेको सिंधी लिखणु या पढ़णु या ॻाल्हाइणु त ख़ैर ईंदी आहे कॾहिं कॾहिं सभिनी खे, हाणे न अरबी ऐं देवनागरी इन जे बारे में तव्हांजा वीचार छा आहिनि? भई मतिलबु हाणे हिनखे देवनागरी खे जेके क़रीब यंगस्टर सम्झी सघनि था पिया पर अरबी सम्झी नथा सघनि ऐं अरबी पढ़णु नथा चाहिनि, त अरबी ऐं देवनागरी जे बारे में कुझु चवणु चाहींदा तव्हां? हा, ॾिसो सिंधी लिपि ऐं देवनागरी लिपि इन जो सचमुच त जेको मेन मुद्दो आहे, जेका तकलीफ़ आहे उहा इहा ई आहे त केर बि सिंधी लिपि पढ़े, को बि देवनागरी पढ़े, असांखे कंहिंसां बि वेर न ॻाल्हि लाइ कान्हे, चाहे उहो रोमनाइज़ेशन छो थो पढ़े, सिंधी पढ़े बसि। असांजो मुद्दो मक़सदु इहो ई आहे। पर अॼु ॾींहं ताईं देवनागरी 70 सालनि में स्टैंडर्डाइज़ न थी आहे। तव्हां मूंखे ॿुधायो छो कोन थी आहे? रीज़न इन में तव्हां वटि बि जवाबु कोन अथव, पर मां तव्हांखे ॿुधायां थी उन मां जेके नुक़सान थिया आहिनि। देवनागरी स्टैंडर्डाइज़ कोन्हे ऐं उनखे हिमथाइण जे लाइ जुदा जुदा एसोसिएशन अॻियां अची करे, छाकाणि उन्हनि खे नालो खपे, मां इहा थी ॻाल्हि चवां, इन्हनि सभिनी खे पंहिंजो पंहिंजो नालो अॻियां आणणो आहे। इन जे लाइ हू देवनागरी जे फ़ाइदे में ॻाल्हाइनि था, पर मां तव्हांखे अहिड़ा बि मास्तर ॿुधायां जेके 70-75 सालनि जा बुज़ुर्ग थी विया आहिनि, पर उहो अञा ताईं अंग्रेजी चवंदा आहिनि, अंग्रेज़ी न चई सघंदा आहिनि। उन्हनि खे ज ऐं ज़ में फ़र्क़ु सम्झ में नथो अचे। पर छा उन जो मतिलबु ईअं आहे त असांखे ज़ न चवणु खपे? सही ॻाल्हि आहे। अॼु ॼ नथा चई सघनि, ॼ लिखी नथा सघनि, ॾ नथा लिखी सघनि, छाकाणि जो ॾ लिखण जे लाइ को स्टैंडर्डाइज़ेशन तरीक़ो कान्हे। केरु ड लिखी हुनजे हेठां लीक ॾींदो। करेक्ट। मां इन डिटेल्स में नथी वञणु चाहियां, पर जेकॾहिं असांखे थोरी महिनत करण सां असीं जर्मन जी ॿोली सिखी सघूं था, जर्मननि जी सिखी सघूं था, त छा असीं पंहिंजी लिपि सिंधी लिपि नथा सिखी सघूं था? इन जे लाइ कोशिशि करणी आहे, नंढपण खां पहिरें दर्जे खां ताईं कोशिशि करायो त इहा हिकु फ्लो में ॻाल्हि थी वेंदी। हिकिड़ो नंढड़ो ॿारु 8 ॿोलियूं 8 लिपियूं 10 लिपियूं सिखी सघे थो 8-7 सालनि में। अॼु स्टैंडर्डाइज़ नथा कराए सघो, तव्हांखे सभिनी सिंधियुनि खे शर्म अचणु खपे जेके देवनागरीअ जे फेवर में ॻाल्हाइनि था। छो जो तव्हां पंहिंजे दिलि ते हथु रखी ॾिसो त जेकॾहिं असांजो सॼो साहित्य सिंधी लिपीअ में आहे, सही छो न करायो अथव हुनखे देवनागरीअ में? न कराए सघिया आहियो। ऐं वॾी ॻाल्हि उच्चारण में त ॿेड़ी ॿुॾल आहे। मां तव्हांखे घणा चवां, छाकाणि हुन में असांजो जेको ही टाइम आहे, जेके 5-7 मिंट बाक़ी आहिनि उहे बि गुज़री वेंदा हली अजाया, छा फ़ाइदो आहे? तंहिंजे करे असांखे ॾिसो, का बि ॻाल्हि करियूं था 10 सालनि जे अंदरि असीं हिकु पीढ़ी तयारु करे सघूं था जेका सिंधी लिपीअ में लिखी पढ़ी सघंदी, त छो न करियूं? असां पंहिंजी सिंधी लिपि, असां पंहिंजी सिंधी सिखण जी ऐप लर्न सिंधी ठाही आहे। उन में इलाही डाउनलोड्स थिया आहिनि, घणेई माण्हू पढ़नि था, घणेई माण्हू लिखनि सिखनि था। साॻे नमूने में असां हिकु ॿी ऐप तयारु कई आहे जेका 13 तारीख़ असीं रिलीज़ कंदासीं, उन जो नालो आहे स्पीक सिंधी। इन ज़रिए ताईं सिंधी ॻाल्हाइण सिखी सघो था ऐं उन में 2 तरीक़ा आहिनि,
जे तव्हांखे अंग्रेज़ी अचे थी, अंग्रेज़ीअ ज़रिए सिंधी सिखो। जे हिंदीअ में सिखणो अथव त हिंदीअ ज़रिए सिंधी सिखो। असां ॿई तरीक़ा तव्हांखे स्पीक सिंधी में ॾियूं था। जी दीदी, पोइ थोरो सो पंहिंजे हॉबीज़ जे बारे में ॿुधाईंदा? कंहिंजे? तव्हांजी हॉबीज़ छा आहिनि? अच्छा, उनजे बारे में मुंहिंजी थोरो हॉबीज़ बाबा सिंपल, मां उथां सुम्हां ॻायां खां पीआं रुगो सिंधी। मूंखे सॼो वक़्तु सिंधीअ जो अहसासु आहे, सिंधीअ जो ख़्यालु आहे, ऐं मां चाहियां थी त मुंहिंजो हर को सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाए। दीदी, अॼु जेके पूरे वर्ल्ड जा सिंधी भाउर भेनर तव्हांखे ॿुधनि था पिया, उन्हनि खे तव्हां छा मैसेज कन्वे करणु चाहींदव एज़ अ द आशा चांद, असांजी आशा दीदी, उन्हनि खे छा मैसेज कन्वे करणु चाहींदी? ॾिसो, असांजी सिंधी ॿोली जंहिंखे डायलेक्ट्स आहिनि, डायलेक्ट्स माना उपभाषाऊं। जी। भले केरु शिकारपुरी लहजे में ॻाल्हाए, लाड़ाईअ में ॻाल्हाए, कंहिं में बि ॻाल्हाए, उतरादी नमूने ॻाल्हाए, पर जॾहिं ॿोली असांखे पंहिंजी प्रमोट करणी आहे, सेखारणी आहे, ॿारनि खे वधाइणी आहे, त उहा हिकु कड़ी हुजणु खपे, स्टैंडर्डाइज़ सिंधी हुजणु खपे, जेका असीं साहित्यिक सिंधी पंहिंजे स्कूलनि में पढ़ी आया आहियूं ऐं अञा ताईं उहा किताबनि में लिखिजे पई। त तव्हां दुनिया में रहंदड़ सिंधी इन ॻाल्हि जो ख़्यालु करियो, अहिड़ी जहिड़ी सिंधी न ॻाल्हायो, पाण बि सिंधीअ जे उचारण ते ध्यानु ॾियो। अॼु असांजी हिकिड़ी इहा ई हिकिड़ी ॿी ख़्वाहिश आहे त असीं सिंधी ॿोलीअ खे स्टैंडर्डाइज़ नमूने में जेका हले थी सिंधी लिपि, हुनखे प्रमोट कयूं इन ई ख़्याल खां जीअं हर को ॿार सही उचार करे सघे। असांजे विच में कुझु महिमान आहिनि दीदी जेके तव्हां सां गॾजण था चाहिनि पिया। मां प्रदीप भैया खे रिक्वेस्ट कंदुमि उन्हनि खे स्क्रीन जे मथां खणी अचनि प्लीज़। अगर मोहन सोनी साहब एंड अमृता जी भी अची वञो। अमृता, आज तव्हां लेट थी वियो, तव्हां इंट्रोडक्शन न करे सघियो, हाणे तव्हां छा चवणु चाहींदो सिंधीअ बारे में? मोहन सोनी सर पहिरियों था। मोहन सोनी सर, असांजी थैंक यू। तव्हां सभिनी खे जय झूलेलाल दर्शकनि खे। ऐं ॿी ॻाल्हि मां चवां थो, अॼु तव्हां सभिनी खे सॼे इंटायर सिंधी समाज खे अॼु सिंधी ॾींहं जूं लख करोड़ वाधायूं। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधायां थो, जेका असांजी आशा चांद जी जेके ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, त असांजी जेका सिंधी ॿोली अरबी ॿोली आहे न, जंहिंमें ॼमू आहे, ॼञ आहे, ॻाल्हि आहे, इहे अखर ॿी कंहिं ॿोली में कोन्हनि के ओरिजिनल अखर असांजी सिंधी ॿोली में अरबी में ई आहिनि। त मां चाहियां थो हर को कोशिशि करण सां छा कोन थो करे सघे, ज़रूरु सिखंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, सभिनी खे मुंहिंजा वीचार आहिनि। जय झूलेलाल। अमृता, तव्हां वटि हाणे बाक़ी बचा अथव एक्ज़ैक्टली 2 मिंट, छा चवणु चाहींदव असांजी टीम जे बारे में? सभिनि खां पहिरीं जय झूलेलाल। ऐं ऑनरेबल आशा चांद जी, तव्हांखे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी। हिकु सीख जेका मूंखे इन्हनि सां मिली, उहा मां सभिनि सां शेयर करणु चाहींदमि। असां हिकु ॾींहुं फोन ते पिया ॻाल्हायूं ऐं मुंहिंजे कुझु वर्ड्स जो प्रोनाउंसिएशन उच्चारण ग़लति हुयो, सिंधी वर्ड्स जो, त उहा मूंखे हर घड़ी करेक्ट पिया करनि। मुंहिंजो जेको इंटरनल डायलॉग हो न, उहो मां तव्हांखे ॿुधायां पई, जेका मां मन में सोचां पई। मां चवां पई मां सिंधी ॻाल्हायां त थी, ॾाढनि माण्हुनि खे त ॻाल्हाइण बि न ईंदी आहे। त हींअर बि असां सभिनि ॿुधियो, प्योरेस्ट फॉर्म ऑफ सिंधी हींअर मैम ॻाल्हाई अथऊं, बिल्कुलु जेका लिपि शुद्ध, ऐं उहे मूंखे सेखारनि पिया, करेक्ट पिया कनि। जो अमृता, तव्हांखे सिखणो खपे इहा लैंग्वेज, तव्हां ॿी बि प्योर ॻाल्हाए था सघो। मन में सोचां पई मूंखे सिंधी त ईंदी आहे, हेॾा माण्हू आहिनि जेका सिंधी तक न ॻाल्हाईंदा आहिनि। सीख छा मिली सर मूंखे? जेका माण्हू सिंधी न ॻाल्हाईंदा आहिनि, उहो त अॻियां असांजी भाषा उहा ई पास नथा करे सघनि। जेका असां सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं, असां छा अॻियां पास पिया था कयूं? असां पंहिंजी जनरेशन्स खे कहिड़ी लैंग्वेज पास पिया था करूं? जेका आशा चांद मैम जेका हींअर सिंधी जीअं ॻाल्हायूं, मोहन सोनी सर जीअं हींअर सिंधी ॻाल्हायूं, अगरि पीढ़ी दर पीढ़ी उहा अॻियां वधे त असांजी भाषा जी रिस्पेक्ट आहे। सही मायने में असां पंहिंजो सिंधी भाषा दिवस मल्हाईंदासीं। ॾाढी वॾी सीख पहिरीं इहा मिली। हिकु ॿी सीख, वधीक समय न खणंदमि। मूंखां पुछनि पिया, मूंखां हिकु प्रश्न पुछऊं, चो अमृता तव्हांखे छा थो लॻे असांखे छा करणो खपे पंहिंजी भाषा लाइ? मां चयो मैम छा था करे सघूं, हर हिकु ॼणो पंहिंजे लेवल ते करे थो सघे, हिन खां वधीक त न। हिकु ॻाल्हि इन्हनि मूंखे सम्झायूं, जेका असांजे समाज जा जेका दिग्गज आहिनि, डॉक्टर राजू मनवानी जीअं तव्हां, मोहन सोनी सर तव्हां, दादा गोपाल दास, उषा सजनानी दीदी, जॾहिं तव्हां वॾे स्तर ते आयो, अगरि तव्हां वॾे स्तर ते आयो ऐं हुन स्तर ते पहुचे करे जॾहिं तव्हां सिंधियत खे वधाईंदव, जेको हुनजो इफेक्ट आहे ऐं जेको हुनजो रिज़ल्ट आहे, उहो मल्टीप्लाइड हूंदो। अगरि जेतिरा बि दर्शक, जेतिरा बि सिंधी भाउ भेण हींअर इहो प्रोग्राम ॾिसनि पिया था, वीचार करो
अगरि मां कोई प्रोग्राम खणी अचां, मां सिंधियत खे वधाइण लाइ कोई कमु कयां, हुन जो इफेक्ट केतिरो हूंदो। ऐं हींअर जेको डॉक्टर राजू मनवानी, ऑनरेबल आशा चांद जी, मोहन सोनी साहब, दादा जेको कमु करनि पिया था, उन जो केतिरो इफेक्ट आहे। सभिनि खे हिकु दरख़्वास्त आहे, हिन जनरेशन खे जॾहिं जीवन में कहिड़े बि पद ते अगरि पहुचो त इहो कमु ज़रूर कजो कि पंहिंजी सिंधियत खे बि वधायो। इहे 2 सीख मां खयूं आशा चंद मैम सां। ऑनरेबल आशा चंद मैम, तव्हां सां ॻाल्हाए करे ॾाढी सुठी लॻियो ऐं सम्झाइणी तव्हां ॾाढी सुठी ॾिनव। आशा दीदी, थैंक यू सो मच। अॼु असांखे मां रुॻो चवंदसि त जीअं असीं ढेर पैसा, ढेर बिल्डिंगूं, घर, बैंक बंगलोस पंहिंजे ॿारनि खे ॾेई था वञूं, तीअं ही पंहिंजो वरसो, पंहिंजी ॿोलीअ जो वरसो, सिंधी सिखण जो वरसो हथ जोड़े करे न फ़ख़ुर सां उन्हनि खे ॿुधायूं। असीं उहे सिंधी आहियूं जेके 5-5.5 साल पुराणी सभ्यता जा वारिस आहियूं ऐं असांखे ॿोलीअ ते फ़ख़ुर हुजणु खपे। करियो फ़ख़ुर। आशा दीदी, मतिलबु अॼु 1 कलाक बि घटि पइजी वियो, अञा मुंहिंजा 3-4 क्वेश्चन रहिजी विया, पर मूंखे लॻे थो वरी तव्हांखे तकलीफ़ ॾियणी पवंदी। पर थैंक यू सो मच आशा दीदी, तव्हांखे भॻवान लंबी उमिरि ॾे, हेल्थी उमिरि ॾेव, ख़ुशि रहो ऐं सिंधियत खे अॻिते वधाईंदा रहो। असां विश्व सिंधी सेवा संगम वारा तव्हांजे लाइ दुआ कंदासीं कि भॻवान तव्हांखे असां सां गॾु हमेशह असां तव्हांखे असिस्ट कंदा रहूं, कुझु न कुझु सिखंदा रहूं, जीअं अमृता चयो, जीअं मोहन भाई साहब चयो। थैंक यू सो मच मोहन भैया, थैंक यू अमृता, थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल।